बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। और समझा तो अमर खुद मुजीब सिलेक्शन अख्तरी है हर वक्त जेका असांजी टही असां थोड़ी जूनियर टही जेकी काफ़ियत सैर हासिल गुफ्तगू करे सघनि था ऐं हर्फ़ आख़िर बि आहे हिन फ़र्द गुफ्तगू जे हवाले सां। जे महफ़िल में अख्तर गुफ्तगू करे उते अखियूं झुकाए ॻाल्हाइणु घुरिजे ऐं 15 खां 16 मिंट वठणु चाहींदुसि ऐं जेको मुंहिंजो मौज़ू आहे ऐं हुन ते गुफ्तगू कंदुसि। पर तव्हांखे शायदि हैरत थींदी त ज़िंदगी जी जॾहिं हाणे ऐं नियत शर्मिजी आहियां 68 साल मुंहिंजी ॼमार आहे फ़ना ऐं बक़ा जो सफ़र शुरू आहे वञण दुनिया में वञण जो सफ़र शुरू आहे त पहिरीं पंहिंजी हिकिड़ी काफ़ी जेका हस्बे हाल है वो पेश कंदुसि उन खां पोइ पंहिंजी तहरीर जेका सरसरी पेश करण जी साथ हासिल कंदुसि। मुंहिंजी काफ़ी आहे तव्हां चयो साईं त मां मिड़ियो ई मिठी मिठी खींदो केरु मिठी मिठी मां मिड़ियो ई मिठी मिठी खींदो केरु मिठी मिठी हर पासे माण्हुनि जो मेलो मुहबत सां थी सघियो न मेलियो हर पासे माण्हुनि जो मेलो मोहबत सां थी सघियो न मेलो खूब रुलियासीं खूब पिनियासीं ख्वार थियासीं गिटी गिटी खींदो केरु न मिटी मिटी मां बिड़ो ई मिटी मिटी पूरो ही उपखंड हुआसीं पूरो ही उपखंड हुआसीं ख़्याल ख़ुदीअ में समुंड हुआसीं जॾहिं लथासीं कोन हुआसीं धूड़ बणियासीं चिट्टी पिट्टी खींदो केरु न मिटी मिटी पूरो उपखंड हुआसीं ख़्याल ख़ुदीअ में समुंड हुआसीं जॾहिं लथासीं कोन हुआसीं धूड़ बणियासीं चिट्टी पिट्टी खींदो केरु न मिटी मिटी। ऐं आख़िरी हुनजो बंदि आहे कंध अॾीअ ते धरे ॾिठोसीं खल छिकाए सड़ी ॾिठोसीं कंध अॾीअ ते धरे ॾिठोसीं खल छिकाए सड़ी ॾिठोसीं थिया न वेझा सुहिणा पंहिंजा कंधियूं हलिया विया किटी किटी कंध अॾीअ ते धरे ॾिठोसीं खल छिकाए सड़ी ॾिठोसीं थिया न वेझा सुहिणा पंहिंजा कंधियूं हलिया विया किटी किटी थींदो केरु न मिटी मिटी मां बिड़ो ई मिटी। हाणे मुंहिंजा 15 मिंट आहिनि जेके तव्हांखे बर्दाश्त करणा पवंदा ऐं हिन जी जेका अख़्तर जी गुफ़्तगू आहे उहा आलिमाना आहे मुंहिंजी गुफ़्तगू सरसरी आहे। मूं अॻे में बि चयो त इन मौज़ूअ ते जेकॾहिं कंहिं महफ़िल में अख़्तर ॻाल्हाए त मूंखे सवाइ इस्म आज़म अली खे वठण खां सवाइ को ॿियो चारो कोन्हे कोई मदद कंदो ऐं हुनजे नाले सां आउं पंहिंजी गुफ़्तगू शुरू कयां थो। काफ़ी बुनियादी तरह सां पंजाबी सराइकी ऐं सिंधी शाइरीअ जी काइम सिन्फ़ आहे जंहिंजी हीअ त फारम या घाड़ीटो हिंदी गीत जे क़रीब क़रीब आहे जॾहिं त के काफ़ियूं ख़ासि तरह सां सराइकी सिंधीअ में ग़ज़ल नुमा लिखियूं वेयूं आहिनि। काफ़ी जे ॾिस में मुंहिंजो ख़्यालु अञा ई ॿियो आहे ऐं काफ़ी खे गायकीअ वारी सिर्फ़ ठुरे जी इज़ाफ़ी सूरत यानी एक्सटेंशन सम्झंदो आहियां। मूं शाइरी खां क़तल नज़र काफ़ी क्लासिकल मौसीक़ी जे 10 बुनियादी ठाठनि मां बि हिकु ठाठ जो नालो आहे ऐं हिते इहो आगाह थींदो वञिजे त काफ़ी ठाठ मां फुटी निकिरंदड़ राग मल्हार समेत सभिनी रागनि जो तासुर तरबिया न अलमिया हूंदो आहे। ये काफ़ी ठाठ मां फुटी निकिरंदड़ जंहिं रागनी खे अवां ॿुधंदो अवां ते घोड़ाए ऐं फ़राक़ जी कैफ़ियत हर हाल में ज़ाहिर थींदी थींदी थींदी। ख़ैर राग रागनी जी ॻाल्हि पोइ पहिरीं ॿुधंदा हलो त पंजाबी ॿोलीअ में पहिरियों शाहकार काफ़ी लिखंदड़ शाइर हो शाह हुसैन माधुलाल हुसैन जंहिं सिर्फ़ 2 काफ़ियुनि जा मुखड़ा पेश करियां थो। हिकिड़ी काफ़ी आहे सजण ते हथ बाम घूम चरखड़ा घूम चरखड़ा साईं दा तेरी कतण वाली जीवे तेरी वटण वाली जीवे। ॿी काफ़ी जी आख़िरी सिक कमाल आहे त कहे हुसैन फ़कीर नुमाना तख्त न मिले मंगे। बुल्ले शाह जी हिन हेठी शाहकार काफ़ीअ खां त तव्हां अॻे ई आगाह आहियो की जाना में कौन बुलिया की जाना में कौन। पर ॻाल्हि साफ़ आहे यारो त काफ़ी के शाइरीअ जे दुनिया में शोहरत ॾियारींदड़ असली ते वॾे पंजाबी ज़ुबान न पर सराइकी ॿोली आहे
जंहिंखे पाण मुल्तानी बि सॾींदा आहियूं। उहो काफ़ी सिंफ बाबति पाण इहो असुल खां ॼाणूं था त हीअ सिंफ तहतुल लफ़्ज़ पढ़ण जे लाइ न पर ॻाइण लाइ चइबी आहे, लिखबी आहे। ऐं इहो शायदि इन लाइ बि जो हीअ सिंफ लिखबी झूंगारे आहे, उन में इन ॾिस में सराइकी ऐं मुल्तानी काफ़ी जे ॻाइण लाइ मख़सूस राग भेर बि आहे। ऐं इन राग जे रूह परवर सुरनि में सराइकी काफ़ी जॾहिं बि ॿुधबी आहे त ॼण अंग अंग लुड़को बणिजी पवंदो आहे। ख़ासि करे कोठ मिठण वारे ख्वाजा ग़ुलाम फरीद जूं काफ़ियूं राग भेरवी ज़ाहिदा परवीन, जंहिंजो ॿियो नालो ई आहे काफ़ी परवीन, उन जूं ॻायल ही काफ़ियूं त क्या ही बात, क्या हाल सुणावां दिल दा, कोई मोहरम रास न मिलदा। क्या हाल सुणावां दिल दा, कोई मोहरम रास न मिलदा। कानून की कई असा नाल बसबे, तती रो रो में रात निहारा, सांगल बोड़ मुहारा। त मूं चयो पिए ख्वाजा ग़ुलाम फरीद जूं ही काफ़ियूं किथे आहिनि जहिड़ो सोज़ ऐं ओसारा, जहिड़ो रांझे वारी मंजरीअ जा आलाप, सुण मंजरी दी मिठड़ी तान वे, मैं ता हो गई कुर्बान वे, या जहिड़ी आतण में वेठल, या जहिड़ो आतण में वेठल विछोड़ी मारियल नींगरनि जी चके वारी मिठड़ी मिठड़ी हूक। ऐं हाणे काफ़ी सिंफ बाबति हिकिड़ी ॿी बुनियादी ॻाल्हि उहा हीअ त काफ़ी पंजाबी हुजे, सराइकी या सिंधी, उन में तहकानी यानी रूह जी रड़ समायल हूंदी आहे। इहो ई सबबु आहे जो अर्बन बेस्ड या शहरी शाइरनि या शहरनि में जनम वठंदड़ शाइरनि जी भेट में ॾुध मखण साग पली खाइण ऐं खेतनि जा सैर करण ऐं फुटियूं चूड़ींदड़ सुहिणियुनि कन्याउनि ते आशिक़ थींदड़ ॻोठाणा शाइर ई हिन सिर्फ़ खे वधीक महारत सां लिखण ते क़ादिर रहिया आहिनि। पर हिते छाकाणि त इख़्तिसार सां जदीद दौर जे चंद काफ़ी को शाइरनि खे मूंखे तस्करो हेठि रखिणो आहे, जेके बुनियादी तरह सां तग़ज़ुल आमेज़ शायर हुजण सां गॾोगॾु काफ़ी सिंफ जा ॾाढा सुठा शाइर थी उभरिया। मिसाल तौरु जीअं 20वीं सदीअ जे अज़ीम शाइर मीर अब्दुल हुसैन ख़ान साॻी, जेके असीं जदीद सिंधी गज़ल जो सरवाण चऊं था, उनजी हिकु शाहकार काफ़ीअ जो बेमिसल एवरग्रीन थल ॾिसो, जे सुहिणो पाण सॾाए विया, अलबेली अखियूं मटकाए विया, उहा माशूकनि जा माग हिते, उहा रंग ऐं रूप ऐं राग हिते, उहा बिरह वारनि जा भाग हिते, सभु ॿेड़ी ॾेई फिटाए विया। या मीर सामी साहब जी सराइकी काफ़ी जो हीअर ॾिसो, जेका शाहकार काफ़ी आहे। साड़ा मन वे मोया यार वे, जंहिंजे नालो पातम पेचड़ा। सामी साहब सां गॾु सोरठ सुर में चयल इन ई सदीअ जे ॿियो अज़ीम शाइर काफ़ी जो कलीच बेग, जंहिंजी इहा शाहकार काफ़ी मां सभिनी जी ॿुधल आहे। सुर सोरठ में तुंहिंजी सुहिणी सॼण तस्वीर ॾिसी तकबीर जवान, नेर खुमारी कातिल अबरू, खूनी खंजर ऐं तीर चई शमशीर जवान। हुस्न कया हैरान हज़ारे मलक जा मीर, पैगंबर पीर जवान, सूरत कलीच सब सिर ते केड़ियां तकदीर जा तदबीर जवान। हाणे ही काफ़ी सिंफ, काफ़ी बादशाह शाइर सचल साईं लिखे, काफ़ी जो इमाम मिस्री शाह लिखे, या काफ़ी जो 20वीं सदीअ वारो मुहाफ़िज़ मखदूम साईं मखदूम तालिबन मौला लिखे, या पोइ मीर अब्दुल रसूल पीर, सैयद मूसा लालाई सोज़ालाई। ॻाल्हि दरअसल हीअ आहे त हीअ जेका काफ़ी सिंफ जी शाइरी आहे न, उहा आहे हिजर विसाल ऐं तसव्वुफ़ जे लफ़्ज़नि खे बयानु करण लाइ, पर उन खां थोरो ॿाहिरि हिन सिंफ खे सचल साईं कुझु फ़िक़ही रंग ॾिनो आहे यारो, ऐं गॾोगॾु काफ़ी शाइरी जो उन में मज़ो रखियो आहे। मिसाल तौर ते हीअ काफ़ी ॾिसो जेका नसीरी अवां ॿुधाए सघे थो, जंहिं दिल पीता इश्क दा जाम, सादिल मस्तो मस्त मुदाम, पंजन बाप हिमायत में भी हसन हुसैन इमाम, सचल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही, मैं हरदम रब रब करती हाँ, मां याद की घड़ोली हक मौला साईं याद की घड़ोली भरती हाँ। वो काफ़ी जे इमाम शाइर हज़रत मिस्री शाइरी काफ़ी ॿिन्ही रंग में आहे, जंहिंमें चयाऊं त खयाऊं खिली नेण गहरा गुलाबी ऐं भरे बाज नगिस अजब नीम ख़ाबी,
जंहिंमें हिकु ख़ासि हवालो आहे त मके पाक में जॾहिं काबतुल्लाह में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बुत ठाठा आहिनि ऐं अली साहब खे जे कुलनि ते सवार थिया आहिनि या ख़ैबर में जेका ॻरी तरीन तलवार पाण अली जे हथ में ॾिनी अथनि त मिस्री शाह इमाम फरमाए थो त खड़नि बार बेशक भली बूतराबी कयाऊं खिली नेण गहरा गुलाबी इन ई रंग में बैदी शाह जहानी सरकार वरी ॾिसो ही थो चवे ही काफ़ी शाहकार काफ़ी है असांजे वेझे माज़ीअ 20 सदीअ जे इब्तिदाई शाइरनि में जेके शाइर काफ़ी नओं रंग ॾींदा आया सजण खां पोइ मेहदी शाह फरमाए थो ऐ मालिक तोबह तोदर ऐ हादी तोबह तोदर शलवाग वारी असां ॾे शलवाग वारी असां ॾे तूं पंहिंजो करम कर ज़ाहिर में तूं मोहम्मद बातून में परवर मेहदी अली जी सूरत तूं कीअं वञे मुनकर ऐ मालिक तोबह तोदर निहायत सरसरी अंदाज में जदीद दौर के शायरनि मां सभ खां अवल सीनियर शायर अब्दुल करीम गदाई जे काफ़ियुनि जो मुख़्तसर ज़िक्र कंदासीं जेके संस कुलिया लाट बरंदी रही मौजूद है जंहिंमें रवायती रंग बि आहे ऐं थोरो नओं ख़्याल मिसाल तौर सदसी रवायती काफ़िया है हर विच आप समाया हर विच आप समाया मन मोहन मन कोन ठाया गदाई साहब जे हिन काफ़ी ते तालपुर वॾा जे शाइर फ़कीर अली मोहम्मद तालपुर साईं खे काफ़ी जो रंग चढ़ियल नज़र अचे थो जेका हुई मेरे मन में मोहन बसता मेरे मन में मोहन बसता मेरा कौन पछाणे रस्ता गदाई साहब जी भी काफ़ी ॾिसो वह यार की उल्टी बाज़ी क्या बोल अनल हक गाज़ी वल आप थिया काज़ी मंसूर दाग चढ़ाया गदाई साहब जल्दी दौर जो शायर हो पर उनते सचिन सरबत मिस्री शाह कली साहब जे फारसी आमेज काफ़ी जो असर वाज़े नज़र अचे थो चवे थो कि यार ॾिठम सब सूरत विच सरदार ॾिठम हर शइ विच जड़वा यार ॾिठम रंग रंग दे रंग रचावण तूं गदाई साहब खां पोइ न्याज़ माइनी परदेस सिंधी ऐं शमशेर लहरी खां पोइ काफ़ी सिंध जो ॿियो अहम शाइर आहे महबूब साईं अब्दुल करीम पली ऐं शायर तो जड़ कर ॿियाओ ई जदीद रंग जी काफ़ी लिखण लाइ हो दर्दन दिल आज़ारी साईं गरका मोटण वारी साईं ॾिठो वञे त करीम अली साहब जी काफ़ी जो घाड़ी तो अजब आहे जंहिंमें टेक्निक बि आहे ट्रिक बि त ख़्याल जी नवाण बि मथां संदसि ॿोली जी सुर लहर बि भले भले चवे थो बड़े अंदर में वाह लगाई बड़े अंदर में वाह लगाई विरह बिकोड़े नेठ विञाई छा सुर सुञाण पसारी करका मोटण वारी स्वर सां लबरेज़ सदस्य ने फराकिया काफ़ी जो हुस्न मलाल बि ॾिसण वठाए वरिया जानी जुदाई थी मारे ॾिसां राह तुंहिंजी हंजूं रोज़ हारे ऐं अल्लाह अल्लाह छा त सुर लहर पई लुछे पुछे सदस्य ने काफ़ीअ में चवे थो त अची जंग सूरन जॾहिं जीअं सां जोटी वए जीअं त कल का लधई कान मोटी थकुस कांग तोले उड़ारे अड़ांगी जाइ ते अखरिन वञी झट नीहड़ो लातो अड़ांगी जाइ ते अखरिन वञी झट नीहड़ो लातो भबिल जी भोरडिन ॾाढो ॾुखियो को पिचड़ो पातो लगन के हिकड़ी साथ में सफा सोलो लगी वियो पर करीम ओपो थियो थी पियो आहे निभाइण हाणे ई नातो करीम अली साहब खां पोइ जदीद दौर में मुंहिंजी नज़र में काफ़ी जा ॿिया वॾा ऐं बाक़ाइदा शाइर आहिनि मीर अब्दुल सुबीर सैयद मुसा गराई ताज बेरस अगर चाहे ते काफ़ी ते करीम खां जदीद दौर जे शाइर जा रंगारंगी असर वाज आहिनि त मुंहिंजो मुराद त जदीद दौर में मवाद ऐं मौज़ूअनि जी जेतिरी रंगारंगी मस्ताने अलबेले शायर ताजर बेवसट आहे शायद ही सदस्य के बेहम असर होंदी सदस्य काफ़ी के अड़े बेहतरीन किताब जो नालो है गुलछिनो गिरनार जो तोड़े चोन में रवायती रंग ढंग जो काफ़ी आहिनि मिसाल तौर इन जा कुछ मुखा ॾिसो पाण आयो पाण मां वेठो पाण ॻोल्हे पाण में पाण आयो पाण मां वेठो पाण ॻोल्हे पाण में या ही ॿियो नमूनो ॾिसो आयो चमन में दिलबर दीदार जे नमूने आयो चमन में दिलबर दीदार जे नमूने मानू जो मुख मुसहफ मानू महान आहे वह वाह जो हुनर हलायो थई ताजल व्यवस्था चवे वह वाह जो हुनर हलायो थई सब सूरत पाण पसायो थई या केड़ो यार पुछो था हसब नसब आयो मुसाफिर ला मजहब इन काफ़ी की पढ़ी साहिब शाह जी ये मशहूर काफ़ी ज़हन में चेती साहिब शाह जो शाह कली बुद्धिया वाले खानदान जो गादी नशीन हो उन जी सिट है और असा ओ लाशक आयूं ला मजहब ओ लाशक आयूं ला
शक आयूं ला मज़हब असां गर्क थियासीं दर बब 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 ही साढ़े नशा पर ताजल बेसिन जेको हाणे पेश कयोसि उनमें वो घणो नवान पसंद नज़र थो अचे ताजल बेवस किथे काफ़ी में नवान पसंद थो नज़र अचे चवे थो त छॾ शौक़ शहनशाही थी सूंह जो सिपाही छॾ शौक़ शहनशाही थी सूंह जो सिपाही बाहुनि जे बल ते बेवस लॻ तूं समूरा लांघा ही मुज़ाहिमती रंग है काफ़ी जो जेको दौर जदीद जहाँ साल आहे ॿिया ॿी बि चवे थो जोगी जादूगर दादा वासवाणी तोखे रोज़ सारी पे सोन म्यारी दादा वासवाणी या संदसि उस्ताद बुखारी ने लिखियल काफ़ी ॾिसो उस्ताद बुखारी जे मान में चवे थो जो प्यार करण सेखारे वियो जो जाचू दिया बारे वियो सो शायर शीशो माखी जो उस्ताद हुआ मुश्ताक हुआ ताजल जी काफ़ी जो हिरन को ॾिसो नमू जंद जोजो नकी बाहि बारी नमू जंद जोजो नकी बाहि बारी जो ॼाण आई सामिन की सवारी जिते लियार पेनू पटकती बचनि था उतां मुंहिंजा मारू मयारू हुजनि था वरी संदसि लाइ वरी सिंध लाइ संदसि लिखियल काफ़ी जी स्थाई अंतरो ॾिसो सिंधड़ी मुंहिंजी साइण तोसां नातो शाल निभाया ही काफ़ी आहे ही काफ़ी जी सिंध आहे जंहिंमें ताजल पाण खे निर्वाह कयो आहे सिंधड़ी मुंहिंजी साइण तोसां नातो शाल निभाया अल्लाह झोलीअ चंड झुलाया दार सां दीवानो बणजा अन ढक हलाया मुंह में तूं मौजूद अज़ल खां बेवस कीअं सॾाया वरी मिट्टी की महानता बाबत संदसि काफ़ी बल्कि शाहकार काफ़ी ॾिसो मिट्टी माया मिट्टी काया मिट्टीअ जा सभु आयूं ॼाया मिट्टी पालण हार माण्हू बणिजी बेवस आयो मिट्टी पनड़ो चक ते चाढ़े बाहि पाणीअ में साह सलाड़े खलकियो खलकण हार इश्क हुस्न आ सरमायो के थोरियूं काफ़ियूं असांजे साईं इमदाद हुसैनी चयूं आहिनि ऐं लिखियूं आहिनि जेके ईअं चवां त भले भले काफ़ियूं आहिनि जिन मथां सिर्फ़ हिकिड़ी काफ़ी जो थल मिसरो ॾिसो लुड़ंदी वताला लुड़ंदी वताला सारियो त सजण तोखे उभी थियो सारिया लुड़न में लुड़ंदी वताला इमदाद जो रंग है जेका यकीनन में जुंगारे थी ख़वातिन नामियारा मौके डॉक्टर इलियास शाह चवंदा आहिनि इन चवण में को वधाउ न आहे इमदाद जी तारीफ़ ज़रूरु कंदासीं त इमदाद हुसैनी शाइरी जो पहिरियों ऐं आख़िरी जदीद शाइर आहे पर इमदाद टिकड़ी जी रवायत में जन्म वठण जे बावजूद जदीद शाइरी तजुर्बा काफ़ी सिंध में घटि पर नज़्म ऐं तराई में वधीक कया आहिनि बहरकैफ़ की जेके चंद सुठियूं काफ़ियूं छपियूं आहिनि उन मां हिकु काफ़ी ॾिसो इमदाद जी काफ़ी जो हिकिड़ो आहे तूं त सॼण मुंहिंजे सिर जो साईं तूं त सॼण मुंहिंजे सिर जो साईं तो त पंहिंजी जिंदड़ी घुरिया या सॼण सीने में सामाणी सिक इमदाद चवे थो सॼण सीने में सामाणी सिक हाणे लोका कजे कहिड़ी लालण लिक इमदाद जी जदीद आहंग वारी काफ़ी जो ही मिसरो ॾिसो तोसी रूह रले मन फूल खिले नई दौर जी ॿोली इंट्रोड्यूस पई थिए काफ़ी में इमदाद वटां चवे थो तोसी रूह रले मन फूल खिले बन मोर नचे वरी जेल चले इमदाद खे का इमदाद मिले ऐं तुंहिंजी भले हलिया थी हिक मिक खूबसूरत टेक्निक है काफ़ी जी जेका इमदाद ईजाद कई है जज सिंधी काफ़ी के शायर मां जंहिं शायर खे आउं सरापा काफ़ी ऐं काफ़ी जो ख़ालिस शायर सम्झण वारा उहो आहे मीर अब्दुल रसूल बी सदस बिन शाहकार काफ़ी बुखड़ा ॾिसो मूंखे तुंहिंजो सारो सुणा लड़के मेघ मल्हारो सुणा अगर बेवफा सां मोहब्बत न थिया खुदा जो कसम हैड़ी हालत में अगर बेवफा सा मोहब्बत करेगा खुदा जो कसम हैड़ी हालत में
ये साईं राशिद मोराई जी काफिये में भी हाणे आखिरी वसुफ़ आहे तव्हांखे पेश कयां थो। ये साईं राशिद मोराई जी काफिये में बि काफ़ी गम ख़म नज़र अचे थो, जंहिंजे हिकिड़े पुस्तक जो त नालो ई आहे ताजो है साईं काफियो गीत गज़ल। राशिद साहब वटि बि रिंदी रंग ऐं मस्त अलस्त रिदम तमाम घणो आहे। जीअं मिसाल तौर इश्क बणायो बेपरवाह, राशिद चवे तो इश्क बणायो बेपरवाह सिर घोरण को सवलो नाहे। इश्क बणायो बेपरवाह सिर घोरण को सवलो नाहे। सिक सुणीअ खे सीर में आंदो, ताजर खां पोइ जो वॾे में वॾो शाइर आहे असांजो राशिद चवे थो त सिक सुणीअ खे सीर में आंदो दहशत वारो हो दरिया। राशिद वटि कुझु नवां बि मिसाल तौर आहे इश्क किताब, ही काफी जो नो स्टाइल है जो एस्टैब्लिश थियण घुरिजे। राशिद चवे तो आहे इश्क किताब सूरन जाते सबक इन्हीअ में, आहे इश्क किताब सूरन जाते सबक इन्हीअ में। सुफे सुफे ते आ रखियो राशिद सुर्ख गुलाब। ही हिकिड़ो नओ स्टाइल है काफी के जदीद ॿोलीअ सां आराइस्ता करण जो। आहे इश्क किताब सूरन जाते सबक इन्हीअ में, सुफे सुफे ते आ रखियो राशिद सुर्ख गुलाब सूरन जाते सबक इन्हीअ में। ऐं आखिरी पैरा है ईअं बराबर आहे त काफ़ी शाइरी ऐं काफ़ी गायक जे ज़रिए दिलनि में इश्क जा बोहड़ ॿारे सघनि था, दीन धर्म जूं दीवारूं ढाहे सघनि थियूं, अखियुनि में मोहबतुनि जा ताजमहल ॾेई सघनि था। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि हिन सिर्फ़ में कंहिं वॾी ख़्याल मौजू या ज़हनी इनकलाब आणण जो बोझ बर्दाश्त करण जी ताक़त छाकाणि त घटी थी नज़र अचे। इन करे समाज खे तब्दील करण जा ख्वाब रसंदड़ जदीद इनकलाबी शाइरनि वटि इहे सिर्फ़ इज़हार जो वसीलो घटि बणिजी सघी आहे। ज़ाहिर आहे हिन सिर्फ़ खे दौरे हाज़िर में हाणे उरूज वठाइणो आहे त उन लाइ कंहिं हालू चालू या अधो क़ाबिल शाइर जी न पर पूरे शाइर जी ज़रूरत पवंदी। सो जे वेझे मुस्तक़बिल में सिंध अंदरि सज्जन सरकार मिसरी शाह गुलाम फरीद या मखदूम तालिब मौला जहिड़ो आला इंतहाई तख़लीक़ी दिमाग़ शाइर पैदा थी थो पवे त शायदि हिन सिंफ़ जो गज़ल बैत ऐं वाईअ वांगुरु के सणायूं थी सघनि थियूं ऐं बाक़ी थी सघनि थियूं।